बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरतुल अहज़ाब आयत नंबर 59 59। अल्लाह से फ़रमाए थो, तर्जुमो आहे औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं पैगंबर पंहिंजनि ज़ालुनि ऐं पंहिंजे धीअरुनि ऐं मोमिननि जे ज़ालुनि खे चओ त जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि त पाण ते पंहिंजूं चादरूं विझनि। इहो हिन ॻाल्हि खे तमामु वेझो आहिनि त इहे सुञातियूं वञनि, पोइ खेनि ईज़ा न ॾिनो वञे। माशाअल्लाह, अल्लाह असांखे सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। हिकिड़ो क्लियर पैगाम आहे जेको अल्लाह साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मुखातिब थींदे उन्हनि जे ज़ालुनि लाइ, बीबियुनि सॻोरनि लाइ, उन्हनि जे धीअरुनि लाइ ऐं मोमिननि जे ज़ालुनि लाइ, यानी मुसलमाननि जे ज़ालुनि लाइ क्लियर हुकुम ॾिनो आहे। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। सूरह अहज़ाब में अल्लाह साईं साफ़ साफ़ खुलियल लफ़्ज़नि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हुकुम ॾिनो आहे। सूरह अहज़ाब जी आयत नंबर 59, आयत नंबर 59। माना इहो बहसी अजायो आहे न त असां मथे ते रहो पायूं या न पायूं, या असां पाण खे कवर कयूं या न कयूं। असां केरु थींदा आहियूं? असांजो हक़ ई न आहे, असांजी औकात ई न आहे। असांखे मजाल न हुजणु घुरिजे इन ते सोचण जी बि या इन ते बहस बि करण जी। त पाण रब्बुल आलमीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मुखातिब करे इहो फरमायो त पंहिंजे ज़ालुनि खे बि चओ, यानी जेके उमुल मोमिनीन हुयूं, बीबियूं सॻोरियूं हुयूं, पाण सॻोरनि जूं जेके घरवारियूं हुयूं, उन्हनि खे बि चओ, पंहिंजे धीउनि खे बि चओ, ऐं मोमिननि जे ज़ालुनि खे, यानी जिन ईमान आंदो आहे, यानी मुसलमाननि जे ज़ालुनि खे बि चओ त जॾहिं ॿाहिरि निकिरनि त पाण खे पूरो ढके निकिरनि। ठीकु आहे? छो त इहो इन लाइ ज़रूरी आहे, इन लाइ सुठो आहे त हिकु त उहे सुञातियूं वञनि, कवर्ड औरत ख़बर पवंदी त हे मुसलमान आहे। पोइ खेनि ईज़ा न ॾिनो वञे, यानी को उन्हनि खे तंग न करे, को उन्हनि खे परेशान न करे। कवर्ड माई हूंदी त हिकु त उनजी सुञाणप हूंदी त हीअ मुसलमाननि जी माई आहे, ॿियो त पोइ उनखे कोई तंग करण न कंदो, परेशान न कंदो। ऐं उन ज़माने में जॾहिं इस्लाम फैलिजे पियो ऐं क़ुर शरीफ़ नाज़िल थिए पियो त अरब जे मुआशरे में इहो आम हुयो त मायूं थोरियूं फैशन करे ऐं मतिलबु नामुनासिब अंदाज़ में घरनि खां निकिरंदियूं, वार खोले ऐं क़िस्मे क़िस्मे अजीब अजीब कपिड़ा पाए। त उते अहिड़ो को रवाजु न हो त औरत पाण खे ढके या कवर करे। सो अल्लाह साईं इहो हुकुम ॾिनो त उन मुस्लिम ऐं ग़ैर मुस्लिम औरत में वाज़े फ़र्क़ु इहो ई आहे, सुञाणप जी निशानी इहा ई आहे त जेके मुसलमाननि जूं मायूं हूंदियूं उहे कवर्ड हूंदियूं, उहे ढकियल हूंदियूं, ऐं पोइ माण्हू उन्हनि खां पासो कंदा त मुस्लिम मायूं हुयूं। छो त उन महिल इस्लाम फैलिजे पियो त इहा सुञाणप ज़रूरी हुई। अहिड़ा इलाही सारा आहिनि जीअं ॾाढी रखण जो हुकुम या जेको बि आहे, खोड़ सारा मसइला हुया। छो त यहूदी बि कुझु अहिड़ा कम कंदा हुआ त अल्लाह साईं पाण सॻोरनि खे कुझु हुकुम ॾिना, ऐं पाण सॻोरनि वरी असाबनि खे ऐं बाक़ी मुसलमान सॼनि खे इहे मशवरा ॾिना त जीअं असां में हुननि में डिफरेंस त ख़बर पए त असांजो को फ़र्क़ु आहे, त असां मुसलमान औरतुनि खे पाण खे ढके घुमणो आहे, पूरी बॉडी पूरो मथे खां पेरनि ताईं कवर्ड हुजे। मां इन बहस में नथी वञा त मुंहुं ढकणो आहे या न ढकणो आहे, छो त हिन आयत जे मुताबिक़ इहो न आहे त मुंहुं ढकियो या न ढकियो, बल्कि पाण खे ढकियो, कवर करे हलो। ऐं असांजे सिंधी मुआशरे में त ख़ासि करे मूंखे नंढे हूंदे खां यादि आहे, असां बि ॾिसंदा हुआसीं सखर में, लाड़काणे में, त इवन हिंदुनि जूं मायूं बि सॼियूं ढकियल हूंदियूं ऐं बल्कि थोरो घूंघट कढी हलंदियूं हुयूं त धारे मर्द जी नज़र उन्हनि जे मुंहं ते न पए। यानी इस्लाम त आहे पंहिंजी जाइ ते, उनजो त हुकुम आहे ई आहे। ग़ैर मुस्लिम मायूं बि ईअं हलंदियूं, त माना इहा इज़त ऐं शराफ़त जी निशानी हूंदी त पाण खे कवर करे घुमिजे। ऐं मुसलमान मायुनि लाइ त इहो फ़र्ज़ु आहे, इहो हुकुम आहे। ऐं असां मां जेके मायूं इन शइ खे फॉलो नथियूं कनि, पाण खे कवर करे नथियूं घुमनि या नामुनासिब अंदाज़ में ॿाहिरि थियूं घुमनि, इहो सख़्तु गुनाह आहे। इहा अलाह जे हुकुम जी खुली नाफ़रमानी आहे ऐं इन जी सज़ा आहे। सो अलाह खां माफ़ी वठिजे, तौबा कजे ऐं पाण खे कवर करे घुमिजे। ऐं ॾिसो त के अहिड़ा कपिड़ा पाइण जेके पाइण जे बावजूदि ट्रांसपेरेंट हुजनि, सी थ्रू हुजनि, जिस्म नज़र पियो अचे, या अहिड़ा टाइट कपिड़ा जेके भले थुल्हा हुजनि, जहिड़ा बि हुजनि, पर एॾा फिटिंग वारा हुजनि जो सॼो इंसान जो शेप पियो नज़र अचे, औरत ज़ात जो ख़ासि करे। मां त किन मायुनि खे ॾिठो आहे त बुरका बि पाईंदियूं त वरी चेल में बेल्ट बि ॿधंदियूं, त पोइ फ़ाइदो कहिड़ो ढकण जो। त
त फिगर त तव्हां पंहिंजो सॼो ज़ाहिर करे छॾियो। सो अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे। ॾाढा गुनाहगार ऐबदार बंदा आहियूं ऐं माइरूं जेके बि आहिनि उहे पंहिंजे नियाणियुनि खे या पीअर बि पंहिंजी नियाणियुनि खे सेखारीनि त पाण खे ढके ॿाहिरि निकिरो। ऐं उन जे लाइ इहो बि ज़रूरी आहे त घर में जेके माइयूं हुजनि वॾियूं हुजनि उहे पाण इन ते अमल कनि। जॾहिं पाण अमल कबो त पोइ असांजूं नियाणियूं बि उहो ई सिखंदियूं। ऐं इहो त भई माण्हू ॿाहिरि छा चवंदा त हीअ त अहिड़ी आहे, हीअ त अहिड़ी आहे, ऐं फैशन नथो अचेसि, हे नथो अचेसि, त कंहिंखे ख़ुशि करिणो आहे? माण्हुनि खे या पंहिंजे रब खे ख़ुशि करिणो आहे? कंहिंखे राज़ी करिणो आहे? कंहिंजी रज़ा खपे असांखे? माण्हू ख़ुशि थींदा, वाह वाह कंदा, ॾाढी सुहिणी थी लॻे, ॾाढी ठहे थी, पोइ उनजो छा थींदो अंजाम? मूंखे छा मिलंदो उनजे बदिले में? उन कूड़ी वाह वाह खां अलावा ॿियो कुझु बि न। दुनिया त ख़तमु थियणी आहे, असांखे त हिते रहणो ई कोन्हे, असांजे लाइ इहो हुकुम ई न आहे। त पोइ कंहिंखे राज़ी करिणो आहे? हिन 4 ॾींहंनि जी दुनिया लाइ, हिन थोरे जीअण जे लाइ असां जॾहिं पंहिंजा हुलिया बदिलाए था छॾियूं, अलाह जे हुकुमनि जी नाफ़रमानी था कयूं ऐं ॿियनि क़ौमुनि ऐं ॿियनि कल्चर्स खे फॉलो था कयूं। इस्लामिक कल्चर जी असांखे का परवाह कोन्हे का। इवन जीअं मां चयो त असांजो मशरक़ी मुआशिरो त नॉन मुस्लिम बि ढकियल हूंदा। भला तव्हां ॾिसो त बीबी मरियम क्रिश्चन्स जिन खे मञनि था, उहा उनजो हमेशह मुजस्मो बि ठाहींदा आहिनि त पूरो कवर्ड ई हूंदो आहे, फुल कपिड़नि में रओ पातल ऐं सॼो ढकियल। त औरत ज़ात खे त ईअं ई रहणो आहे। सभई मज़हब इहो ई था सेखारनि, पर स्पेशली हिते मां हिन महिल क़ुर जूं आयतूं जीअं तव्हां सां शेयर कंदी थी रहां, त उन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुस्लमान औरतुनि जे लाइ ख़ासि तौर ते हुकुम ॾिनो आहे त उहे उन्हनि खे चयो त जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि त पाण ते पंहिंजूं चादरूं विझनि। इन जो छा मतिलबु आहे? त वॾी वॾी चादरूं वेड़े कवर करे पाण खे निकिरो। ऐं ॾिसो, जॾहिं असां चादरूं पायूं था, पाण खे वेढ़ियूं था, इस्काफ या अबायो या जेको बि ढकण जो तरीक़ो आहे, उहो असांजे कंहिं कम में रुकावट न आहे। तालीम हासिलु करण जो असांखे हक़ु आहे, त छा असां इहे पाण खे ढकींदासीं त पोइ असां पढ़ी न सघंदासीं छा? या जॉब था कयूं, नौकिरी था कयूं, का बि समाजी ख़िदमत आहे, को बि असां पंहिंजे घर जी आमदनी वधाइण जे लाइ असां घर खां निकिरूं था कमु करण लाइ, त इहो पर्दो असांखे कहिड़ी शइ खां थो झले? कहिड़ी शइ में रुकावट आहे? कहिड़ी बि शइ में रुकावट न आहे। सो अलाह जे हुकुमनि जी फ़रमाबरदारी करणु असां ते फ़र्ज़ु आहे। 4 ॾींहंनि जी दुनिया आहे, हिते कोई बि न रहंदो, सभु हलिया वेंदा। त बजाए असां हिकिड़ो बुराईअ जो तौक़, हिकिड़ो गुनाहनि जो तौक़ पंहिंजी ॻिचीअ में विझी अॻे जहान जो सफ़रु कंटिन्यू कयूं, कोशिशि कयो त इन बुराईअ खां बचूं। सख़्तु गुनाह आहे, अलाह जे हुकुमनि जी इंतिहाई ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे त असां उन जे हुकुमनि खे फॉलो कयूं, उन्हनि ते अमल कयूं ऐं पंहिंजी आख़िरत संवारियूं। उहा हिकिड़ी अबदी ज़िंदगी आहे जेका हमेशह रहंदी। हीअ आर्ज़ी ज़िंदगी आहे, ख़बर ई न आहे केॾी महिल ख़तमु थींदी, केॾी महिल बि झटिको अची वञे। जॾहिं खां ॼायूं मौत असांजे पोयां आहे। कंहिंखे जल्दी पकिड़े वठे, कंहिंखे देरि सां पकिड़े वठे, पर ईंदो ज़रूरु। त असांखे पंहिंजा अमाल सुधारणा आहिनि। इहे मां आयतूं उहे चूंडियां थी वीडियोज़ ठाहिण लाइ या तव्हां सां शेयर करण लाइ, जेके असांजी रोज़मर्रा ज़िंदगीअ सां तालुक़ु रखंदियूं हुजनि। सो कोशिशि कयो, अहद कयो। मूं त अहद कयो हो 2000 खां, सन 2000 खां त मां पाण खे कवर कंदमि ऐं मां उन ते क़ाइमु आहियां अञा ताईं, अल्हम्दुलिल्लाह।